नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, बेतमादी जी रिथ पेश थियण खां पोइ हिन वक़्तु इस्लामाबाद जी जेका सूरताल आहे उन में PDM तरफ़ां 23 मार्च ते इस्लामाबाद में एहतजाजी धरणे मार्च जो सॾु ॾिनो वियो आहे, जॾहिं त इन खां अॻु में 27 मार्च ते PTI जेका हुकूमती पार्टी आहे उन जे तरफ़ां इस्लामाबाद में आम जलसे जो ऐलान कयो वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां 27 ऐं 23 मार्च ते जेकॾहिं इस्लामाबाद में को वॾो अवामी मेड़ गॾु थिए थो त उन में टकराव जी जेका सूरताल आहे उन में मुख़्तलिफ़ तजिए निगार मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे तजिया करे रहिया आहिनि, जॾहिं त आइनी ऐं क़ानूनी तौर जो ते क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त बेतमादी जी रिथ जॾहिं पेश थी चुकी आहे त ऐं उनखां सवाइ क़ौमी असेंबली जो रिक्वेज़ेशन जेका इजलास आहे उहा बि जमा कराई वई आहे त इम्कान इहे आहिनि त 22 ते OIC जो इजलास थिए थो पियो, उन खां बाद में 23 ते जेका आहे उहा परेड थियणी आहे योम पाकिस्तान जे हवाले सां, त इम्कान इहे आहिनि त 24 तारीख़ ते इजलास घुराए सघिजे थो। उन खां बाद में 28 मार्च जे लाइ चयो पियो वञे थो त बेतमादी जी रिथ पेश थी सघे थी, पर इन खां सवाइ क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त हुकूमत जूं 3 इतिहादी जेके जमायतूं आहिनि जिन में काफ लीग, मुतहिदा क़ौमी मूवमेंट ऐं बाप शामिल आहिनि, जिन जा टोटल जेके वोट थियनि था पिया 17 वोट थियनि था, जेकॾहिं उहे हुकूमत खां धार थियण जो फ़ैसिलो कनि था त पोइ क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म खे ख़ुदि एतमाद जो वोट वठणो पवंदो। इन्हनि अहम इशूज़ ते असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िए निगार मंज़ूर शेख साहब। इस्लामाबाद मां टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सीनियर तज़िए निगार डॉक्टर नाज़िर महमूद साहब। शुरू कयूं था डॉक्टर नाज़िर महमूद साहब खां। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, कैसे देखते हैं इस्लामाबाद की सूरत हाल? आज इमरान खान ने ओवरसीज़ जो पाकिस्तानीज़ हैं उनको भी खिताब किया है और 27 को PTI ने इस्लामाबाद में कॉल दी हुई है और 23 को PDM ने कॉल दी है। तो आप समझते हैं कि ये सूरत हाल क्लेश की तरफ जा रही है, या आप समझते हैं कि जो अदम एतमाद की तहरीक जमा कराई है उस पर वोटिंग होगी और इमरान खान को घर जाना पड़ेगा? देखिए, बहरानी कैफियत तो एक शदीद किस्म की है इस्लामाबाद में, और वो बहरान जो पैदा हुआ है उस बहरान ने पूरी कौम को एक आसाबी जंग में मुब्तला कर दिया है, जिसको कहते हैं ना कि वॉर ऑफ नर्व टाइप की चल रही है। अच्छा, अब इस जो शदीद किस्म का बहरान इस वक्त आ गया है मुल्क में, इसकी जिम्मेदारी किस पे आती है? मैं वैसे तो जिम्मेदार तो सब हैं, और PTI भी है और अपोजिशन भी है, लेकिन मैं पहले PTI पे बात करूंगा कि PTI ने जो अभी पिछले हफ्ते 2 हफ्ते में जो जिस तरह से चीजों को आगे लेकर चले हैं उसने मुल्क को ज्यादा बुरानी कैफियत में डाला है। और ये लोग बशमूल हमारे मोहतरम वज़ीर आज़म इमरान खान के, इनके जो दूसरे वजीर हैं, ये सब जिस किस्म की जबान इस्तेमाल कर रहे हैं वो किसी तरह भी जेब नहीं देता कि एक इतने सीनियर ओहदे पर फायज शख्स जो हैं वो इस तरह की बातें करें या वजीर। मैं 2 मिसालें आपको देता हूँ। एक में इमरान खान ने कहा कि उन्होंने जो है वो बंदूक की नाली जो है वो सीधी कर ली है आसिफ जरदारी की तरफ। अच्छा, अब ये जो है ये बिल्कुल एक वायलेंस पे उकसाने वाली बात है। और इसी तरह एक और इनके वजीर हैं जो हवाबाजी के, उन्होंने कहा कि वो वीडियो सर्कुलेट कर रही थी, उन्होंने कहा कि जी मेरा दिल चाहता है कि मैं खुदकुश बम्बार बन जाऊं और खुदकुश बम्बार बन के मैं चला जाऊं अपोजिशन में और इनके सारे रहनुमाओं को उड़ा दूं। अब ये किस किस्म की बातें हैं? यानी ये तो मेरे ख्याल में कि न सिर्फ ये कि ये खतरा थ्रेट देने से भी आगे चली गई है, ये बात तशद्दुद पे उकसाने वाली बात है, और इस पर तो ये काबिल दस्तंदाजी पुलिस बातें हैं। हालांकि इस पर किसी कोर्ट ने एक्शन नहीं लिया, लेकिन इस पर कोर्ट को मेरा ये ख्याल है कि एक्शन लेना चाहिए कि ये आप किस तरह की जबान इस्तेमाल कर रहे हैं। तो ये लोग मतलब PTI जो है वो बिल्कुल एक घबरा गई है, और घबराने के नतीजे में उन्होंने जो ये कहा कि हम यहाँ पर 10 लाख लोग जमा करेंगे। देखिए, अदम एतमाद की तहरीक लाना जो है ये अपोजिशन का आईनी हक है, और किसी तरह भी किसी भी फंक्शनल या अमली तौर पे जो जमहूरियत चल रही होती है वहाँ किसी हुक्मरान जमात को ये हक नहीं पहुँचता कि वो अपोजिशन को तहरीक अदम एतमाद पे वोटिंग से रोके या मजमे जमा करके, ये जैसे फवाद चौधरी साहब ने कहा है कि 10 लाख लोग जमा होंगे और अगर किसी में हिम्मत है तो वो उन 10 लाख लोगों में से गुजर के चला जाए, वोट डाले, और फिर हम देखते हैं कि वो कैसे वापस आते हैं। तो ये भी तशद्दुद पे उकसाने वाली बात है। तो ये 2-3 मिसालें जो मैंने दी है, इससे वाज़े होता है कि हुकूमत जो है बिल्कुल बौखला गई है और वो किसी भी हद तक जाने पे तैयार है। और वो हद ये है कि जब ये अगर 10 लाख लोग लेकर आते हैं तो मौलाना ने कहा कि हम एक और मार्च लेकर आ जाएंगे धरने वाला, तो फिर ये क्लैश की तरफ जाएगा।
अच्छा, ये किसी तरह भी हुकूमत के मफाद में नहीं जाता, ना मुल्क के मफाद में जाता है, ना जमहूरियत के मफाद में जाता है कि इस तरह की तसादुम की सियासत की जाए। हमें याद है कि जब भुट्टो साहब के खिलाफ तहरीक चल रही थी 77 में, पीएनए के लोग निकले हुए थे। हालांकि पीपुल्स पार्टी अक्सरियती पार्टी थी। अगर भुट्टो साहब चाहते तो वो भी अपने पीपी के कारकुनों को कह सकते थे कि जी 10 लाख लोग निकल के आ जाओ और ये जो पीएनए वाले हैं इनका दिमाग ठीक करो, तो जाहिर मजीद क्लैश होते। लेकिन भुट्टो साहब ने ऐसा नहीं किया। और भी कई एक मिसालें हैं जिनमें ऐसा नहीं किया गया। तो ज्यादा तो ये मैं पीटीआई को जिम्मेदार समझता हूँ, लेकिन साथ साथ में इन्हें ये भी कहा कि अपोजिशन भी इसके जिम्मेदार है। अपोजिशन क्यों जिम्मेदार है? ये बात हम मान लेते हैं कि तहरीक अदम एतमाद लाना जो है ये अपोजिशन का हक है, किसी भी वक्त ला सकती है, लेकिन ये जिस तरीके से लाई गई है वो तरीका ठीक नहीं है। मेरा ये ख्याल है, मैं इमरान खान का हामी नहीं हूँ, लेकिन जब ये 4 साल निकल चुके थे तो मेरा ख्याल है कि इनको 1 साल जो रह गया था वो मुकम्मल करने का इनको मौका मिलना चाहिए था। क्योंकि ये जो अपोजिशन में जिस तरह से दायरा, फिर वो ये हॉर्स ट्रेडिंग कर रहे हैं, लोगों को अपने सामने मिला रहे हैं, उनको ऑफर्स दे रहे हैं। मिसाल के तौर पे अब एमक्यूएम के साथ पहले हम पीपुल्स पार्टी ने बार बार नुकसान उठाया है एमक्यूएम के हाथ, और अभी एमक्यूएम के जो रहनुमा है वो जिस तरह के बयानात पिछले चंद माह में देते रहे हैं, जिस तरह की उन्होंने आग लगाने की कोशिश की है, तो उस तरह से दोबारा उन लोगों के साथ बिल्कुल उनके मुतालबात सारे मानकर उनको अपने साथ शामिल करना। अच्छा, फिर यही बात काफ लीग के साथ हो रही है कि काफ लीग के लोगों को भी शामिल करने के लिए तमाम किस्म की ऑफर्स दी जा रही है। तो ये सारा एक तरह की हॉर्स ट्रेडिंग नहीं तो क्या है? आप उनकी जो है वही बात जो पहले पीटीआई ने की थी कि नून लीग और पीपी में से लोग तोड़ लिए, इसी तरह अब नून लीग और पीपुल्स पार्टी जो है वो पीटीआई के लोग तोड़ रही हैं। तो फिर बस आवाम तो ये सवाल करेंगे ना कि आप में और उनमें फर्क क्या है। मंजूर शेख साहब का ओपिनियन वठूंदा। मंजूर शेख साहब, हींअर सूरताल टकरा क्लैश की तरफ वधे पई। 23 मार्च ऐं 27 मार्च, जेकॾहिं 23 मार्च ते वॾो अवामी मेड़ जेको आहे पार्लियामेंट जे ॿाहिरां गॾु थिए थो ऐं मथां 27 मार्च बि अची वञे थी, त उन सूरत हाल में तव्हांजे साम्हूं नतीजो तव्हां कीअं ॾिसण में अचे थो पियो? छा सिस्टम डीरेल थियण वञे पियो, या तव्हां सम्झो था त हीअ जेको 23 मार्च आहे उन खां बाद में इहो प्रेशर थींदो, मुमकिन आहे त सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां बि का पिटीशन फाइल थिए या पीटीआई जेको आहे वापसि वठी छॾे सॾु? कीअं सूरत हाल तव्हांखे कीअं ॾिसण में अचे पई? शकील साहब महिरबानी, 2 टे शयूं जेके आहिनि उहे इम्पॉर्टेंट आहिनि काफ़ी। उहा इहा त तव्हांजे प्रोग्रामनि में 2 टे शयूं कंटिन्यूसली चवंदो आयो आहियां। पाकिस्तान में जॾहिं बि को बहरान पैदा थिए थो, का चेंज जेका आहे उनजो सिलसिलो शुरू थिए थो, त उनजा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे 4 5 6 7 अहिड़ा इंडिकेटर्स आहिनि जेके सदाई तव्हांखे नज़र अचनि था। ऐं उहे जेकॾहिं तव्हां इंडिकेटर्स हींअर बि ॻोल्हींदव त तव्हांखे उहे साॻा ई नज़र ईंदा। 19-20 फ़र्क़ सां साॻो ई हिकिड़ो प्लान आहे। ॿी जेका शइ ॾिसण जहिड़ी हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त जेका सरकार आहे, जेके घर मोकिलण जी कोशिशि कई पई वञे, उनजी बॉडी लैंग्वेज छा आहे, उहा केतिरी कॉन्फिडेंस आहे, उन जूं टंगूं केतिरियूं ॾकनि थियूं, उन जा लीडर्स जेके आहिनि कहिड़े क़िस्म जा बयान ॾियनि था, उनजी कथ जेकॾहिं कजे थी त पोइ हिन जो मतिलबु इहो आहे त इमरान ख़ान खां वठी पीटीआई जी जेका सॼी टीम आहे, उहा टीम उनजी बयान, उनजी बॉडी लैंग्वेज, उनजे सॼे रद अमल मां असांखे नज़र अचे थो त उन्हनि बाक़ाइदे उन्हनि खे महसूसु थिए थो त पाण तमामु कमज़ोर पिच ते बीठा आहियूं। इमरान ख़ान जेको सदाई जेको आहे उहो वर्ल्ड कप खटण जी ॻाल्हि कंदो आहे, उहो सदाई हुनजो ख़्यालु इहो आहे त इहो वर्ल्ड कप वारी जेका फतह उहा सॼी ज़िंदगी हुनखे पे कमु ईंदी, सियासत में, ज़ाती लाइफ में, हर जॻह ते। पर हाणे जॾहिं हुनजो रद अमल पाण ॾिसूं था त रद अमल मां असांखे ज़ाहिर थिए थो त हू जंहिं नमूने सां, जंहिं क़िस्म जी ज़बान इस्तेमालु कनि था ऐं जंहिं नमूने सां इमरान ख़ान जेको आहे ॿाहिरि अपोज़िशन पार्टीअ वांगुरु पंहिंजा माण्हू या पंहिंजा कारकुन कढण जे लाइ हुन फ़ैसिलो करे वरितो आहे, उन मां लॻे इहो थो त हू जेको आहे उहो काफ़ी कमज़ोर पियो थिए। परवेज़ खटक साहब जो इहो चवणु आहे त भई 20 ॾींहंनि खनि जे पीरियड में हर दफ़े जेको आहे उहो फ़ौजी क़यादत सां 2 दफ़ा त मुलाक़ात थी वञे। ऐं आउं तव्हांखे वसूख सां थो चवां त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। फ़ौज खे असां सां हुकूमत सां गॾु कमु करिणो हूंदो आहे ऐं हुकूमत केॾा कोन थी वञे। हिकिड़ो साइड तव्हां इहो ॾिसो। ॿियो तव्हां जेकॾहिं शीरी मदारी जे हवाले सां उन जाली ख़त खे ॾिसो जेको बेनज़ीर सां मनसूब कयो वियो, त बेनज़ीर कंहिं दौर में जेको आहे उहो अमेरिका खे चयो त बाबा पाकिस्तान जा जेके जोहरी
हथियार आहिनि उन्हनि जे सिलसिले में जेको आहे उहो कीअं करणु घुरिजे। हाणे उहो ख़त ऑलरेडी जाली हुजो त हाणे इहा जेका सॼी टैक्टिस आहे जॾहिं इंडिकेट कयो वियो त पोइ श्री मदारी जेको आहे उहो ट्यूट तां जेको आहे हटाए बि छॾियो। हटाए छॾे पोइ त हाणे इहे सॼा इंडिकेटर्स अहिड़ा आहिनि जेके साबित कनि था त हुकूमत जेकी आहे उहा सम्झे थी त उनजे ख़िलाफ़ु जेको आहे उहो घेरो तमामु वॾे पैमाने ते तंग थी वियो आहे। उनजे करे तव्हां वटि इहो ज़हन में रखणु घुरिजे त इमरान ख़ान जी जेका पॉलिटिक्स आहे जंहिं क़िस्म जी ॻाल्हि साईं हींअर असांजो दोस्त चए पियो असां सां शेयर कई त सूरताल अहिड़ी आहे जंहिंसां ज़ारी ॻाल्हि आहे त टेंशन पैदा थी सघे थो त भई हिकिड़े पासे ॾांहुं मौलाना फज़ल रहमान ऐं PDM जी जेके आहिनि उहे मार्चिस उते पहुचनि ऐं हेॾां जेको आहे उहो तहरीक इंसाफ़ साॻी जॻह ते जेको आहे सिचुएशन अहिड़ी पैदा करे जंहिंमें झेड़ो थिए। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त झेड़े वारी सूरताल जेकी आहे उहा इमरान ख़ान खे सूट कंहिं बि नमूने सां न कंदी ऐं न ई इहो थींदो त को इन सां अपोजिशन जेकी आहे उहा पंहिंजा प्लान सॼो कंदी। तव्हां खाकानाबाज़ी खे ॿुधो न हू त चवे था चैलेंज थो कयां ॾिसूं था त असांखे केरु थो रोके पार्लियामेंट हाउस में वञण जे लाइ। त सिचुएशन टेंस आहे पर साॻी ई हुकूमत में तव्हां ॿियनि वज़ीरनि खे तव्हां ॾिसंदो हू चवंदा भई जेकॾहिं प्रॉब्लम थींदो त असां हुननि खे सहूलियत ॾींदासीं पोइ फलाण कंदासीं टीर कंदासीं हेॾा होॾा कंदासीं। पर टेंशन वारी सूरताल आहे ऐं जंहिं क़िस्म जी सिचुएशन आहे इन सिचुएशन में हुकूमत जेतिरो पाण खे कमज़ोर फील कंदी उहा ज़ारी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जी लैंग्वेज इस्तेमालु कंदी। इत्तहादी जे कॾहिं धार हाणे अचूं था पाण इत्तहादनि ते ॾिसो न इत्तहाद इमरान ख़ान जे सॼे बयाननि में जंहिं क़िस्म जी फायरिंग जंहिं क़िस्म जी लैंग्वेज ऐं जंहिं क़िस्म जी ॿोली इस्तेमालु थिए थी न उहा बेसिकली ॿोली ॿिनि हवालनि सां आहे त हुनजा जेके पंहिंजा इत्तहादी आहिनि इत्तहादियुनि ते हुनखे जेको आहे उहो ॾाहे एतिरो यकीन बि कोन्हे। प्लस इहो आहे त इहे समूरा माण्हू हाणे MQM आहे MQM खे कंहिं न कंहिं नमूने सां लूप में आणण जे लाइ पीपुल्स पार्टी हिन सॼे सिचुएशन खां पहिरियों काफ़ी अर्सो पहिरियों पीपुल्स पार्टी हुन सां टच में रही आहे। इहो असां हिननि प्रोग्रामनि में ॻाल्हि कंदा रहिया आहियूं। मुस्लिम लीग Q जेकी आहे उहा ज़रदारी साहब सां माज़ीअ में इत्तहादनि में रही आहे ऐं तव्हांखे यादि आहे बेहतर वर्किंग रिलेशन बेहतर रही आहे। परवेज़ इलाही साहब जेको डिप्टी वज़ीर आज़म हो उहो प्रॉब्लम बि आहे। बलूचिस्तान में बाप जेकी आहे उन में जेकी सॼी पॉलिटिक्स हुई उन में ज़रदारी साहब जो हेॾो सारो जेको आहे किरदारु हो संजराणी जो सेनेट चेयरमैन तव्हां संजराणी वारो सॼो रोल जेको तंहिंजे करे इमरान ख़ान खे इहो लॻे थो त हीअ माण्हू जेके आहिनि उहे हेॾे होॾे थी सघनि था। हा हाणे इहा अपोजिशन वारियूं पार्टियूं जेके आहिनि उहे गॾियल जेके आहिनि उहे गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस करे हुकूमत खां अलॻि थी वेही रहनि त पोइ हाणे कहिड़ी सिचुएशन थी सघे थी कानूनी तौर ते दैट इज़ समथिंग डिफरेंट। पर आउं सम्झां थो त अल्टीमेटली वञिणो वोट ऑफ कॉन्फिडेंस वारे उन प्रोसेस में वञिणो पवंदो जेको अपोजिशन विधो। जी डॉक्टर साहब जैसे आपने टाइमिंग की बात की आपको लगता है कि नवंबर के महीने में एक अहम तकर्री होनी है चीफ ऑफ आर्मी स्टाफ के हवाले से क्या उस सिलसिले में से इसको जोड़ा जा रहा है कुछ तज्ज़िये निगार कि ये टाइमिंग इसलिए बिफोर उन्होंने अपोजिशन ने की है कि अहम तकर्री होनी है। दूसरी बात हमें ये सीन अमेरिकन इलेक्शन में भी नजर आ रहा था जब ट्रंप शिकस्त मानने से इनकार कर रहे थे तो वो पार्लियामेंट के सामने उन्होंने धरना भी दिया वहाँ तशद्दुद को भी एलिमेंट को इस्तेमाल किया गया। और तीसरी बात यह है कि अगर ये इत्तेहादी बाप मुत्तहिदा कौमी मूवमेंट काफ लीग अलग होते हैं प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं फिर कौन सी सूरत कैसे सामने आएगी? भाई ये टाइम पहले मैं टाइमिंग पे बात करूंगा। ये टाइमिंग का बहरहाल इसमें दखल तो है इसलिए दखल है कि इनको इशारे मिले हैं वो जो कहा जाता है ना कि जी फायर न्यूट्रल हो गए ये कहा गया और फिर बाद में इमरान खान साहब ने तो न्यूट्रल को जानवर तक कह दिया। तो जो जिन्होंने न्यूट्रल होने का इशारा दिया है उनके इशारे पर ही ये एकदम से 4 साल बाद जो है सारी एक्टिविटी हमें नजर आ रही है। वरना आप देखें पंजाब में अलीम खान का ग्रुप और जहांगीर तरीन ग्रुप ये तो 4 साल से बुज़दार को बर्दाश्त किए हुए हैं ना। अब एकदम आखिरी साल में क्या मुसीबत आ गई थी कि ये खड़े हो गए तो मतलब ये कि इनको कहीं ना कहीं से इशारे मिले हैं। इसी तरह से जो टाइमिंग की बात है कि जो नून लीग और पीपल्स पार्टी को भी इशारे मिले हैं उसी की बुनियाद पर ये बार बार कह रहे हैं कि अगर अंपायर न्यूट्रल रहें तो हम इमरान खान को नहीं रहने देंगे। लेकिन मुझे ये लग रहा है कि ये समझ नहीं रहे हैं कि ये एक ट्रैप भी हो सकता है। इसलिए ट्रैप हो सकता है कि अगर ये इमरान खान की हुकूमत हटा भी देते हैं तो आगे कोई प्लान इनके पास नहीं है ना। यानी एक तो इमरान खान के लिए सिंपैथी अवाम में यानी जाहिर है ये बात तो है ना कि कुछ ना कुछ इमरान खान की सपोर्ट तो है जब भी तो वो आए थे।
तो अब ये इस तरह से शहीद बन जाएंगे, इमरान खान कहेंगे देखें जी मुझे काम नहीं करने दिया। तो इसलिए ये बात तो एक टाइमिंग वाली बात है कि बहरहाल टाइमिंग का इसमें फैक्टर है और इनको इशारे दिए गए हैं कि अभी आपको काम करना है ताकि ये नवंबर से पहले पहले हो जाए, एक बात। दूसरी बात आपने कही जो ये ट्रंप वाली, यकीनन इसमें मुमासलत नजर आती है कि जिन लोगों को अपनी शिकस्त नजर आ रही होती है तो वो शिकस्त को मानते नहीं है, क्योंकि ट्रंप में और इमरान खान में बहुत सी बातें मुश्तरक हैं। दोनों पॉपुलिस्ट लीडर हैं। पॉपुलिस्ट का मतलब ये है कि उन्होंने बुलंदोबांग दावे करते हैं और फिर वो दावे पूरे नहीं करते, और जब नहीं होता तो फिर वो अपोजिशन को, एक खास ग्रुप को निशाना बनाते हैं। तो बिल्कुल ट्रंप की सियासत और इनकी सियासत जो है वो बड़ी मिलती है। और ये बात आपका कहना, ऑब्जर्वेशन आपकी बिल्कुल ठीक है कि ये अब इन्होंने इमरान खान ने अपनी शिकस्त देख ली है कि अगर ये इजलास होगा तो ये MQM और काफ लीग और बाप के अलग होने के बाद ये इख्तियार में अब रह नहीं पाएंगे। तो ये बात तो बिल्कुल वाज़ेह है कि लगता है कि इमरान खान की हुकूमत के अब दिन गिने जा चुके हैं। डॉक्टर साहब दूसरी जो जी मंजूर साहब बात, मैं जो इनकी बात जो है वो असली तौर पे बिल्कुल दुरुस्त है, लेकिन प्रॉब्लम ये है कि मिसाल के तौर पे लेट सपोज के ये कहा जाए कि जी बाकी 1 साल तो पीछे रहता है, लेकिन इशू ये है कि मेरी जो बात होती रहती है या जो मेरी अंडरस्टैंडिंग है उसमें मेरे ख्याल में अपोजिशन के लिए कोई 1 साल जो है वो वेट करना कोई बड़ा इशू नहीं है। लेकिन इशू ये है कि अगर 1 साल आप मिसाल कंटिन्यू करें तो अपोजिशन में लोग ये समझते हैं कि 1 साल के अंदर बहुत सारे इंपॉर्टेंट डिसीजंस होने हैं। अगर इमरान खान जो है वो उन डिसीजंस के थ्रू मिलिट्री लीडरशिप का कोई इस टाइप की सेटिंग कर जाते हैं जो उनकी फेवर में है, तो इसका मतलब है कि जो नेक्स्ट इलेक्शन आना है तो उसमें तो अपोजिशन फिर कहाँ रहेगी। इसलिए मेरे ख्याल में अकल का तकाजा है, जो पाकिस्तान का पॉलिटिक्स का जो पूरा स्टाइल है उसमें जाहिर है कि आप असूल पसंदी पे थोड़ी खेल रहे हैं, आप तो उसी पिच पे खेल रहे हैं जहाँ के प्रिंसिपल्स असूल जो है वो बिल्कुल डिफरेंट है। उसमें मेरे ख्याल में इट्स प्रीटी वाइज स्ट्रेटजी। जी डॉक्टर साहब, दूसरा जो अहम इशू, हम जियोपॉलिटिकल सूरत-हाल, इंटरनेशनल अगर हम सिचुएशन देखें, जैसे इमरान खान रशिया का विजिट करके आए तो बार बार उनकी स्पीचेस में यूरोपीय यूनियन, वेस्ट का भी तज़किरा आ रहा है। आप समझते हैं कि इस तरह का बाहर से कोई प्रेशर हो सकता है? बिल्कुल हो भी सकता है, क्योंकि देखें पहली बात तो ये कि इमरान खान का ये दौरा जो था रशिया का, ये बिल्कुल जो है वो इल एडवाइस था, यानी इल टाइम, जो मेरे ख्याल में इस वक्त होना नहीं चाहिए था कि उसी दिन जिस दिन ये पहुंचे उसी दिन जंग शुरू हो रही थी और फिर वहां जाके इन्होंने कहा कि मैंने आई हैव कम इन अ वेरी एक्साइटिंग टाइम। अरे भाई, लोग मारे जा रहे हैं, जंग शुरू हो रही है, ये खुशी की बात नहीं होती और आपको इसमें एक्साइटमेंट नजर आता है। तो ये गलत इन्होंने किया और इस तरह से करके इन्होंने अपने आप को, जो दूसरा कैंप है यानी जो रूस मुखालिफ कैंप है, जो हमारा सबसे बड़ा इत्तेहादी रहा है पिछले 70 साल में। देखें हमारे, आप वो इत्तेहाद, मिलिट्री इत्तेहाद को आप छोड़ दें, सिर्फ हम हमारी जो सबसे ज्यादा रेमिटेंसेस जहाँ से आती हैं, जहाँ हमारा डायस्पोरा रहता है और जिनसे हमारा ट्रेड है, वो 5 है ताकतें। अमेरिका है, यूरोपियन यूनियन है, बरतानिया है, सऊदी अरब है और मुत्तहिदा अरब अमारात है। आप आदाद शुमार उठा के देख लें, इन्हीं 5 से हमारा सबसे ज्यादा रेमिटेंस आ रहे हैं। हमारे डायस्पोरा जो लोग हमारे जॉब्स कर रहे हैं वहां कर रहे हैं, रशिया में नहीं कर रहे हैं, रशिया से रेमिटेंसेस नहीं आ रहे हैं। इन्हीं 5 से हमारा ट्रेड है सबसे ज्यादा, रशिया से बहुत मामूली सा ट्रेड है। तो अगर एक मामूली सा भी अकल का आदमी अगर सोचे तो वो यही कहेगा कि यार जिन 5 मुल्कों के साथ जो मैंने अभी नाम लिए, 5 मुल्क और यूनियन, यूरोपियन यूनियन और अमेरिका, बरतानिया, सऊदी अरब, UAE, उन जहां पर वो जा रहे हैं आपको उनके साथ रहना चाहिए आइडियली तो। लेकिन अब ये इमरान खान जो है, क्योंकि वो बातें कर देते हैं और उनको पता नहीं होता कि इसका नतीजा क्या निकलेगा, तो बहरहाल बैनुल-अक़वामी प्रेशर है और बैनुल-अक़वामी ताकतें, जिनमें ये मैंने जो 5 नाम लिए ये हैं, यूरोपियन यूनियन, अमेरिका, बरतानिया, ये नहीं चाहेंगे कि हम रूस के साथ इतना उसको हम कंडम नहीं करें। मेरा ये ख्याल है कि अक़वाम मुत्तहिदा में पाकिस्तान को रूस के खिलाफ वोट देना चाहिए था, क्योंकि रूस बहरहाल एक जारहियत उसने की है, उसने हमला किया है। ये अलग बात है कि जी बाद में वो नोटे में शामिल हो जाता, वो हो जाता, वो तो बात की बात है, लेकिन इस वक्त तो यही है ना कि हमला तो रूस ने किया, यूक्रेन ने इन पर हमला नहीं किया था। तो ये बैनुल-अक़वामी प्रेशर है और उस बैनुल-अक़वामी प्रेशर के नतीजे में भी ये मुमकिन है कि, लेकिन ये बड़ा फैक्टर नहीं है। यानी अगर ये जो इमरान खान की हुकूमत हटाई जाती है और कोई अगर ये कहता है कि जी ये सिर्फ बैरूनी ताकतों के इशारे पे हुआ है, तो ऐसा नहीं है। ये जाहिर है इसके इंटरनल फैक्टर्स हैं, बाहर का फैक्टर थोड़ा हो सकता है,
लेकिन बाहर का फैक्टर फैसला कुन नहीं है। फैसला कुन फैक्टर जो है वो आपकी अंदरूनी सियासत है। शुक्रिया, मेहरबानी डॉक्टर नाज़िर महमूद असांखे टेलीफोन लाइन ते इस्लामाबाद में जॉइन किया। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। कानूनी माहिर नाले वारे कानूनी माहिर ऐं सीनियर तज़िये निगार शहाब ओस्तो साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है। असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। शहाब साहब सलाम अलैकुम। शाह साहब कीअं ॾिसो था इस्लामाबाद जी सूरत हाल, बेतमादी जी रिथ जेका आहे जमा थी चुकी आहे, इत्तेहादनि जे हवाले सां ख़ासि तौर ते बाप, मुतहिदा क़ौमी मूवमेंट, काफ लीग, इन्हनि जा जुमिले जेके वोट आहिनि इहे 12 वोट थियनि था, जॾहिं ते बेतमादी रिथ जे लाइ 172 वोटनि जी ज़रूरत आहे। तव्हां सम्झो था जेकॾहिं इत्तेहादी प्रेस कॉन्फ्रेंस करे हुकूमत खां धार थियण जो ऐलान कनि था त उन सूरत में छा इमरान ख़ान खे क़ौमी असेंबली मां एतमाद जो वोट वठणो पवंदो या वापसि जेका बेतमादी जी रिथ आहे उहा ई मूव करणी पवंदी? पहिरियों त मां लाइट मूड में तव्हांखे हिकिड़ो लतीफ़ो ॿुधायां त मिडिल एजिस में जॾहिं जामा मस्जिद जो मौलवी साहब जो ख़ुदबो उन वक़्त जो हाकिम हूंदो हुयो, उनजे ख़िलाफ़ या उनजे फ़ाइदे में न हूंदो हुयो त माण्हू नतीजो कढी वठंदा हुआ त हाणे शायदि हुनजा ॾींहं पूरा थियनि। हाणे इहे जेके 3-4 पार्टियूं आहिनि जिन जा तव्हां नाला खयां, इन्हनि जो जेको हिन वक़्तु जेका लॻे थो जेको उन्हनि जो तरीक़ाकार जेको उन्हनि आसरा ऐं जेके यकीनदान ॾिनियूं आहिनि ऐं इन्ही खे ॼण त हिकिड़ी आज़ादी मिली आहे त पंहिंजी पॉलिटिकल बार्गेनिंग कनि। उन मां हिकिड़ी शइ त बिल्कुलु वाज़ह आहे त हाणे वाकई एम्पायर जेको आहे उहो न्यूट्रल आहे, बल्कि एम्पायर मां सम्झां थो न्यूट्रल खां अॻिते हाणे शायदि एम्पायर जेको आहे सो अपोजिशन एम्पायर साइड चेंज कई आहे ईअं चइजे। हाणे जॾहिं इहा सूरत थी वई आहे त पोइ इहो जेको तव्हांजो सुवालु आहे त तरीक़ाकार छा हूंदो, तरीक़ाकार त पोइ उनजो को का एतिरी अहमियत रहे कोन थी। जेकॾहिं इहे चारई कई पार्टियूं जेके आहिनि बाप ऐं एमक्यूएम ऐं मुस्लिम लीग जूं शायदि 17 मेरे ख़्याल में सीटूं वठनि, 17 जेकॾहिं सीटूं हिन खां हटजी थियूं वञनि त पोइ त हे 172 जी जेको थ्रेशोल्ड आहे ऑटोमेटिकली उन खां हे घटिजी वेंदा ऐं पोइ जमहूरियतनि में जेको डेमोक्रेसी हूंदी आहे न त प्रेसिडेंट पोइ वरी चवंदो आहे प्राइम मिनिस्टर खे त बाबा तूं हाणे असांखे पंहिंजी अक्सरियत ॾेखार, ऐं जेकॾहिं उहो न ॾेखारे सघंदो आहे त पोइ वरी ऑपोजिशन जेका हूंदी आहे उनखे प्रेसिडेंट इनवाइट कंदो आहे त तव्हां भला मूंखे पंहिंजी मेजोरिटी ॾेखारियो। जेकॾहिं ॿई नथा ॾेखारे सघनि त पोइ इलेक्शन थींदी आहे। त हाणे मां सम्झां थो त सूरत हाल जेका आहे उहा काफ़ी घणे हद ताईं हदमी तौर ते ॿुधी सघां मां घणे हद ताईं मूंखे ई नथो लॻे त इमरान ख़ान साहिबु हाणे मुज़ाहिमत वारी सियासत में वधीक दिलचस्पी रखंदो ऐं थी सघे थो त वॾो सदाब कराए ऐं ॿी चौक वारी जेका कॉल मिली अथई उन सां उहो ई कमु करे जेको हिन नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में तव्हांखे यादि आहे त इस्लामाबाद सेक्रेटेरिएट खे खड़ो चाढ़े छॾियो ऐं प्राइम मिनिस्टर हाउस जेको आहे सॼो पैराडाइज़ थी वियो हो। त हुनजी हाणे हिकमत मिली इहा आहे त नेशनल असेंबली खे खड़ो चाढ़िजे, न अंदरि को वञी सघे न पहुची सघे। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उहो इहा ॻाल्हि चवनि था असां ॾिसंदा वञो असांजे हिन 10 लखनि जे मजमे मां कीअं था तव्हां अंदरि वञी सघो। इहा बेसिकली आर्टिकल 6 थी। मां सम्झां थो एज अ कॉन्स्टिट्यूशनल स्टूडेंट ऑफ लॉ मां सम्झां थो त इहा सिधी साईं हिकिड़ी सेबोटाज आहे। कॉन्स्टिट्यूशनल जेका असांजी मशीनरी आहे उनखे पैरलाइज़ करण जो मतिलबु इहो आहे त कॉन्स्टिट्यूशन खे न हलण ॾियणु जेको आहे छो कि आर्टिकल 5 जेको आहे कॉन्स्टिट्यूशन जो उहो चवे थो तव्हांखे आइन सां वफ़ादारी करणी आहे शहरीअ खे बि ऐं हुकूमत ऐं जेके पब्लिक ऑफिसर्स आहिनि उन्हनि ते वधीक इन ॻाल्हि जो जेको सुधार रखियलु आहे त हुननि खे आर्टिकल 5 में कानून आइन जी पासदारी सां कमु करणो आहे।
शाह साहब जे 27 ते पीटीआई जेको आहे सॾु ॾिनो आहे 10 लाख माण्हुनि जो काउंटर स्ट्रेटजी जेका असां ॾिसूं था अपोजिशन जी उन्हनि पीडीएम तरफ़ां 23 मार्च तव्हां सम्झो था त क्लेश जेकॾहिं थिए थो सूरताल इन तरफ़ वञे थी क्लेश तरफ़ त पोइ तव्हां कीअं सीन कहिड़ो ॾिसो था? ॾिसो मां त सम्झां थो त पीडीएम वारा इहो 23 मार्च वारो जेको रखियो आहे हिन में प्रोग्राम इहो मां सम्झां थो त फॉलो अप कंदा जेकॾहिं हिननि खे मेंबर्स पूरा थी विया ऐं जेकॾहिं इहे एनसीए में 2-4 पार्टियूं हिननि सां गॾिजी वञनि थियूं पोइ हिननि खे ज़रूरत कोन्हे का घटि में मुंहिंजी पंहिंजी इहा असिस्टेंट आहे त पोइ पीडीएम खे दरअसल महागाई खां पासो करणु घुरिजे छो त तव्हां वटि जॾहिं नंबर न आहिनि त भल हे जेकॾहिं का महागाई कनि था त पोइ सॼो जेको बि पोइ हे वञी सघनि था पीडीएम वारा सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 6 लॻी सघे थो इमरान खान आर्टिकल 6 जो मतिलबु इहो आहे त तव्हां पार्लियामेंट खे पैरालाइज करे छॾियो आहे तव्हां असांजो जेको राइट आहे उहे असांजी पब्लिक जा नुमाइंदा आहिनि हुननि जो कमु आहे असेंबली में वञो असेंबलीअ खे तव्हां कॾहिं बि जेको आहे सो रोके नथा सघो हुनजा दरवाज़ा बंदि नथा करे सघो कोर्टुनि खे असेंबलियुनि खे तव्हां कॾहिं बि बंदि नथा कयो त जेकॾहिं इहो कमु थो करे त माना हिन इहा हिकिड़ी कॉन्शियसली शौरी तौर ते इहा हिकिड़ी कोशिशि कई आहे आइनी जेको निज़ाम आहे हुनखे धरम भरम कजे ऐं ताक़त जे ज़ोर ते अवामी दबाव में पंहिंजो जेको मॉब जस्टिस आहे या मॉब पॉलिटिक्स जेका आहे हुन ज़रिए पूरे आइनी मशीनरी खे जेको आहे सो धरम भरम करे छॾिजे त हिन त मां सम्झां थो आसानीअ सां आर्टिकल 6 जेको आहे सो अप्लाई थींदो छाकाणि त मक़सदु इहो हरगिज़ न हूंदो आहे त तव्हां एॾो वॾो मजमूओ कठो करे इहो ॿुधायो त मां छो थो कठो कयां त जीअं इहे माण्हू अंदरि जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि अंदरि वञी न सघनि इहो त सिधो सो ऐलान आहे बग़ावत जो ऐं कानून सां आइन सां जेको आहे सो हिकिड़ी जेका बिट्रेयल आहे जेको आइन सां जेको आइन खे सेबोटाज करण वारो जेको कानून आहे आर्टिकल 6 उनजी सिधी सही जेको आहे सो हिकिड़ी को ऐलान आहे जी जी मंजूर साहब ही सूरताल जेका शाह साहब ॿुधाए थो त अहिड़ी सूरताल जेकॾहिं पैदा थिए थी 27 ते विड्रा इमरान खान नथो करे त पोइ आइन जो आर्टिकल 6 जी शाह साहब ॻाल्हि करे थो। हाँ इहा कानूनी तौर ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे शाह साहिबु माशाल्लाह कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहिनि इहा ॻाल्हि मूंखे बि सम्झ में अचे थी लॉजिकल आहे ऐं कानून में क्लियर आहे पर मां सम्झां थो त इमरान खान वारी जेका इहा स्ट्रेटजी आहे जीअं पाण हिन प्रोग्राम में पहिरियों बि ॻाल्हायूं पिया न त इमरान खान जे सिलसिले में उनजा तमामु वेझा साथी बि चवंदा रहिया आहिनि त बेसिकली इहो आहे त हू बिल्कुलु मरण माराइण वारी साइकी वारो माण्हू आहे माना हू शहीद थियणु सियासी तौर ते शहीद थियणु चाहे थो असां त जेको आहे ॿुधंदासीं पर सभिनी खे ॿोड़ींदासीं पर गॾोगॾु आउं सम्झां थो त इनखे इमरान खान जे थ्रेट जी शक्ल में बि ॾिसणु घुरिजे छाकाणि त हू हिन वक़्तु ताईं हुनजी कंटिन्यूसली जेका सॼी एफर्ट आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा रही आहे त भई तव्हां जेको आहे थ्रेट कंहिंखे एम्पायर हा एम्पायर खे बिल्कुलु सम्झां थो एम्पायर्स खे बाक़ी ॾिसो न इहो त मुमकिन ई न आहे न त तव्हां जेको आहे उहो वोट ऑफ कॉन्फिडेंस विझण जे लाइ जेके मेंबर्स वेंदा उनखे तव्हां पार्लियामेंट में वञणु न ॾींदो आई मीन हाउ इट्स पॉसिबल तव्हां अंदाज़ो कयो न तव्हां हुनखे थ्रेट जी शिकल में ॾिसां थो ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु शहाब उस्तेदा वारी ॻाल्हि सही आहे जीअं पाण पहिरियों ॻाल्हि कयूं पिया ऐं ॿियो इमरान खान खे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन क़िस्म जी सिचुएशन जेकी आहे उहा हुन मुराई लाइ त ज़िंदगी में पहिरियों दफ़ो अहिड़ो मौक़ो आयो आहे न हुनजी का सियासत में टाइप रही कोन्हे हाणे हुनखे सभिनी उन्हनि माण्हुनि ॾे वञिणो थो पए तव्हां थोरो जेको साइकोलॉजिकल पासो आहे जेको प्रोफाइल आहे न इमरान खान जो तव्हां ॾिसो त हुननि खे अहिड़नि माण्हुनि ॾे वञिणो थो पवे जंहिंजे लाइ हू माज़ीअ में 3 सालनि में हिन खां पहिरियों अलाए कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो रहियो आहे त तव्हां हुनजी ज़हनी कैफ़ियत जो तव्हां अंदाज़ो लॻायो न त इन करे इमरान खान जी इहा कोशिशि हूंदी पर वधीक इंडिकेटर्स जीअं आउं तव्हांखे चवां थो त हिकिड़ा त इब्तिदाई ॾींहंनि में ई असांखे 6-7 इंडिकेटर्स नज़र अची विया जेके पाकिस्तान में हिन सिचुएशन में नज़र ईंदा आहिनि त भई ॿाहिरियूं कुवतूं शामिल आहिनि पोइ हीअ आहे पोइ फलाणा पोइ टीर आहे पोइ अपोजिशन जेको आहे उनजी वेझी थी वई आहे एस्टेब्लिशमेंट लास्ट प्रोग्राम में मां त चयो त जेका एस्टेब्लिशमेंट आहे एम्पायर जेको आहे उहो न्यूट्रल नथो घुरिजे तव्हांखे यादि हूंदो न्यूट्रल नथो घुरिजे छाकाणि त न्यूट्रलिटी न हलंदी हिते पोइ तव्हां पाण हींअर इस्तेमालु कयो जेको जुमिलो त धुर चेंज थी वई आहे न ॾिसो उहा ज़रूरी आहे उनखां सवाइ तब्दीली जेको आहे उहो कोन थी अची सघे त मां सम्झां थो त तमामु घणी प्रोबेबिलिटी हिनजी आहे त हिकु त सीन चेंज थिए ऐं ॿियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इमरान खान जा वेझा माण्हू चवनि था कुझु सां जेकी मुंहिंजी ॻाल्हि बि थी आहे त हू
वधि वधि इहो करे सघिजे थो त करे सघिजे थो त अहिड़ी सूरताल पैदा थिए इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जी सूरताल पैदा करे इन जो बहरहाल ख़तरो हर वक़्तु मौजूदु थो थिए। जी शाह साहब, हींअर जेका टाइमिंग असां ॾिसूं था पिया त टाइमिंग में कुझु तजिए निगरनि जो इहो चवणु आहे त अपोज़िशन खे हिकिड़ो साल जो टाइम हुयो उहो ॾियणु खपंदो हो, आइनी तौर ते वज़ीर आज़म पंहिंजो मुदो पूरो करे आहे, पर नवंबर में हिकु अहम जेका मुक़ररी थीणी आहे उन हवाले सां कुझु तजिए निगरनि जो चवणु आहे त ही लिंक सॼी सूरताल उन सां आहे ऐं कुझु जेके तजिए निगार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त जियो पॉलिटिकल इंटरनेशनल जेका सूरताल आहे यूक्रेन, रशिया, वेस्ट ऐं यूरोपीय यूनियन जो जेको नालो वरिते वञे पियो त कंहिं हद ताईं उहो फैक्टर बि हिन में शामिल आहे। ॾिसो ॻाल्हि आहे साईं सिधी त पाकिस्तान में जेका असांजी सियासी तारीख़ आहे हुन में नज़रियो उसूल ऐं सच ऐं जेके इहे असां फ़लसफ़नि में पढ़िया आहिनि पॉलिटिकल साइंस में उहो उनजो को अमल दख़ल न रहियो आहे। बिल्कुलु। पावर पॉलिटिक्स रही आहे ऐं ख़ासि तौर ते इमरान ख़ान त पाण में तमामु हाइटिन एडवांस क़िस्म जी पावर पॉलिटिक्स कई आहे ऐं उहा पावर पॉलिटिक्स अहिड़ी कई आहे जंहिं अॼु ॾींहं ताईं पूरो जेको सियासी मंज़रनामो आहे उहो बदिलाए छॾियो आहे ऐं जेको धरननि वारी सियासत आहे उहा त इमरान ख़ान सां बि शुरू कई आहे। हाणे जॾहिं तव्हां कयो ई पावर पॉलिटिक्स था ऐं उन खां पोइ तव्हां रियासत जो खुले आम जेको इस्तेमालु था कयो ऐं पंहिंजे पॉलिटिकल अपोनेंट खे तव्हां जेको टेरराइज़ था कयो, हैरत था कयो, पोइ ज़ाहिर आहे तव्हांखे बि त पोइ प्यार रहणु घुरिजे न। पोइ जॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ हुननि खे मौक़ो मिलंदो, अपोज़िशन बि काफ़ी अर्से खां लॻी पई हुई, पर हाणे इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो आहे त हिन वक़्तु इकोनॉमिक सिचुएशन जेके तव्हां एग्ज़ैक्टली जेके जिन तरफ़ इशारो कयो आहे जियो पॉलिटिकल सिचुएशन पाकिस्तान जे अंदरि इकोनॉमिक सिचुएशन ॾाढी ख़राबु थी वई आहे, ॾाढी ख़राबु थी वई आहे। माण्हुनि में हाणे हिकिड़ी बेज़ारी थी वई आहे, पीटीआई हुकूमत जो हाणे बिल्कुलु को वेसा रहियो ई कोन्हे। इन करे हाणे अपोज़िशन खे हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे ऐं जेके सो कॉल्ड कोalition पार्टनर्स हुआ उहे त बेदारी जो सभु पावर पार्टी थिया थियनि जीडीए हुजे तव्हांजी एमपीएम हुजे ऐं मुस्लिम लीग क्यू हुजे या बाप हुजे इहे त थिया ई न करे त तव्हांजे पावर पॉलिटिक्स में जेका जोड़ तोड़ आहे उनजा ते ख़ासि पुर्ज़ आहिनि। इन करे जॾहिं तव्हां उन पुर्ज़ जी मदद सां था हुकूमत हलायो ऐं तव्हां सम्झो था त उहे जिन तारीख़ में कॾहिं कंहिं बि हुकूमत सां वफ़ा न कई आहे हमेशह उहो पंहिंजे बका में हिसाब में इस्टेब्लिशमेंट सां मिली उन्हनि जेको पाकिस्तान जी जमहूरी इदारनि खे हमेशह यरगमाल रखियो आहे ऐं इनकम जो अलावा मौक़ो ॾेई छॾियो आहे। ॾिसो न तव्हां कहिड़े तरीक़े सां ओचितो निकिरी विया आहिनि, सभिनी खां बार्गेनिंग था कनि, ख़बर मूंखे त ॾाढो ख़ौफ़ आहे सिंध गवर्नमेंट सां पोइ एग्रीमेंट आहे, सिंध गवर्नमेंट हमेशह सां कुझु एग्रीमेंट कंदी आहे, जिन जा इशारा करे ॾिना आहिनि हुननि खे लेजिस्लेशन थियणी आहे, छा लेजिस्लेशन थियणी आहे त मामिलो कुझु बि हुजे पाण में माफ़ कजो मां लॻ इस्तेमालु कॾहिं ठग मिलंदा आहिनि। असां जेके वीचारा ग़रीब माण्हू सिंध जो जेको आहे उहो हुनजो क़ीमत उहो अदा कंदो आहे, हुन किरायनि जा पाण बार्गेन थींदा, किरायनि जा पाण एग्रीमेंट थींदा। हाणे बहराल थी आहे, हाणे हक़ीक़त आहे त इमरान ख़ान जो जेको पॉलिटिकल क्लाउड हुयो, जेका पॉलिटिकल इंफ्लुएंस हुयो उहो हाणे एतिरो कमज़ोर थी चुको आहे जो हाणे हुनखे मजबूरनि पंज था ॾेखारणा पवनि पंहिंजा जेके हुनजा पंहिंजा यूथियाज़ आहिनि, 2 लख ज़रूरु हूंदसि। हाणे उन्हनि ते जीअं आख़िर में माण्हू अची मजबूर थी पंहिंजो जेको बि असासो हूंदो आहे, जेको बि हथियार हूंदो आहे, कॾहिं ॿाहिरि वेंदो आहे ऐं सम्झंदो आहे त हाणे इहो हिकिड़ो वाहिद हल आहे। हाणे इमरान ख़ान खे कोई न रस्तो में नथो अचे त महाज़र ई थिया, पर जॾहिं महाज़र ई थिए ऐं उनमें को नुक़सानु थियो मां सम्झां थो त ॾाढो हिन मुल्क जे लाइ ख़ुदि पीटीआई जे लाइ तमामु वॾो मां सम्झां थो मसइलो बणिजी सघे थो, छाकाणि त हीउ चौक ते कब्ज़ो करे वेहणु हिकिड़ी हुकूमत जो इहो हिकिड़ो मां सम्झां थो त अनप्रेसिडेंटेड जॾहिं को मिसाल तारीख़ में शायदि न मिले त हुकूमत बज़ाते ख़ुदि जेको आहे उहो जंहिं इदारे जी पैदावार आहे, जंहिं पार्लियामेंट जी पैदावार आहे उन पार्लियामेंट खे जेको आहे उन पुॼो ॾेई छॾियो आहे, उनखे बंदि करे छॾियो आहे, उनखे पैरालाइज़ करे छॾियो आहे। इहो दुनिया जी तारीख़ में कोन थियो। ईअं थींदो आहे त अपोज़िशन जेके उहे तक़रीबन अहिड़े क़िस्म जा एक्सट्रीम स्टेट्स खणंदियूं आहिनि, छाकाणि त उहे जेके इदारा हूंदा आहिनि उहे जॾहिं ख़ुदि बणिजी वेंदा आहिनि ऐं पार्लियामेंट जेको आहे रबड़ स्टैम्प बणिजी वेंदी आहे त अपोज़िशन पार्लियामेंट जो बि घेराव कंदी आहे। रूस में जेको
तव्हांखे यादि आहे इनकलाब आयो हुयो, हुन में बि अहिड़े क़िस्म जो हिकु सेंटीमेंट हुयो। पर हे त हिकिड़ी अलोनी ॻाल्हि आहे त हुकूमत ख़ुदि जेको आहे सो यानी हिकिड़ी डेमोक्रेटिक इलेक्टेड गवर्नमेंट जेका आहे उहा पंहिंजे जेके डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशंस आहिनि उन्हनि खे डिसफंक्शनल थी करे, उनखे पैरालाइज़ थी करे। अहिड़नि मूवीज़ में सही तव्हांखे अहिड़ा सीन त नज़र ईंदा न शाहब साहब, मज़ो वठो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। शाहब उस्तो साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। डॉक्टर नाज़िर महमूद इस्लामाबाद मां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। मंज़ूर साहब तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां ॾींदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।